रहमान रही। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां पहुची विया। जो दोस्तों हाणे निंड बहुत ज़्यादा नाश्तो करे आए हो। हाणे असां दोस्त मिलियो आहे अल्लाह हुयो। हाणे लंगर जो टाइम थी। दरगाह जी लोकेशन, असां लोकेशन ते पहुची चुका। जीअं त असां दोस्तनि खे अलविदा करे हैदराबाद पहुची चुका आहियूं। मतलब जो व्यू आहे जीअं त असां लाड़ खां वापसि अची हैदराबाद खां हाणे असां वञूं पिया नवाबशाह। मानी जे इंतज़ार में मानी पहुची वई आहे हली। सो असां सां गॾु तव्हां वीडियो ॾिसी खाई सघो था। वधीक स्टेशन ते पहुची चुका आहियूं। संगत असांखे ड्रॉप कयो। हाणे असां स्टेशन ट्रेन ते